सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। मुझे शहनशाह सतगुरु साईं सतराम दास साहब जो मिसाल आहे उन्हें नंढो ॿार अमोलक दास साईं जन सां गॾु वेठो हिकिड़ो शख़्स आयो चए साईं मूंखे औलाद न आहे सो आसीस करो मां तव्हांजो ॿार खणी करे थोरो उनखे घुमाए अचां बहलाए अचां मुंहिंजी दिलि बहलंदी ऐं साईं जन उनखे पंहिंजो ॿार ॾिनो हू ॿार खे घुमाए करे पंहिंजे घर खणी वियो जॾहिं घर खणी वियो त उनजी घरवारी हिनखे ख़्यालु आयो चे पाण खे औलाद आहे न सो ॾाढो घुमियासीं हिकिड़े फ़क़ीर ॾस ॾिनो त जेकॾहिं तूं कंहिं वॾे संत दरवेश जी औलाद खे पंहिंजे मथां बल चाढ़े या सदको करे त पोइ तोखे औलाद थींदी सो सचे साईं खां वधीक कहिड़ो संत ऐं हुननि ॿार खे खणी करे बली चाढ़े छॾी ऐं उनजो ॿार उते पूरो थी वियो ऐं ॿार खे खणी करे साईं जन जे द्वार ते रखी आया जॾहिं ॻाल्हि ॿाहिरि आई सभिनी खे ॾुख थियो साईं जन सभिनी खे शांति रहण लाइ चयो जॾहिं 12 महीननि खां बाद उन शख़्स खे औलाद थी त कोई बि उन मुंहुं ॾिसण लाइ तयारु कोन हो उनजा मिट माइट दोस्त साथी शहर वारा कोई बि न पियो वञे पर छठी जे मौक़े ते साईं जन मुंहिंजा मिट माइट दोस्त रिश्तेदार शहर वारा सभु पाण वटि घुराया ऐं घुराए करे चयो त रंजिशूं असांजो पंहिंजो पाण में भाइरनि में कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि पर निफ़रतूं कॾहिं बि ॿारनि खे न ॾियूं अगरि ॿारनि खे निफ़रत ॾेई वेंदासीं त पोइ संसार में सुख ऐं शांती न रहंदी तंहिंजे करे रंजिशूं ऐं निफ़रतूं असांखे ख़तमु करे ॿार खे वरी हली करे सभु प्यार सां खणंदासीं जीअं ॿार सदाई प्यार ऐं मोहबत जा पुतला रहनि ख़ुशि रहनि त सॼो संसार ख़ुशियुनि सां भरिजी अथंदो सॼो संसार महकी उथंदो